जी नाज़रीन, ACP पारां जो एहतजाजी मुज़ाहरो कयो जो तंगवानी में गुज़िरियल ॾींहुं जो कारकुन ते तशद्दुद कयो उन हवाले से रोशन बुरड़ो ACP मरकज़ी नायब सदर है उनसां अची ॻाल्हि ॿोल कयूं था त एहतजाज जे हवाले सां जो छा चवणु आहे। और इंतज़ामिया के ख़िलाफ़ है जैं असांजा 170 माण्हुनि खां मथे केस दाख़िल कयो आहे। हिकिड़ी इंतकामी कार्रवाई आहे जंहिंमें असांजा 13 खां 15 वर्कर हिन महिल बि उन्हनि जे जेलनि में बंदि आहिनि, कुझु अञा मिसिंग आहिनि। उहे ज़ख़्मी हालत में हिन वक़्त बि हिकिड़े जी टंग भॻल आहे, ॿिनि खे मथे में ज़ख़्म आहे, हिकु ॿिनि जे ॿाहुनि में धक आहिनि। उन जे बावजूदि लावारिस लॻा पिया आहिनि, न को ट्रीटमेंट आहे, न का उन्हनि जी सहायता आहे, न का उन्हनि जी मुलाक़ात आहे। असां अॼु ही एहतजाज करे इंतज़ामिया खे ख़बरदार करणु था चाहियूं त ही जेका तव्हां इंतकामी कार्रवाई करे मुख़्तलिफ़ थाणनि ते असांजो आए ॾींहं तव्हां FIR था कटियो। असां FIR खां क़ौमी वर्कर कॾहिं बि घबराइण वारा न आहिनि, भले FIR कंदा रहो। असांजो जेको कमु आहे तव्हांजूं जेके इहे कचा चिठा आहिनि उहे अवाम जे आॾो पेश कंदा रहंदासीं, ज़ाहिर कंदा रहंदासीं। तव्हांखे जेतिरियूं FIR करणियूं आहिनि कयो, पर असां पंहिंजे क़ौमी हक़ जे तशख़ुस खां कॾहिं दस्तबरदार न थींदासीं। क़ौमी जेको असांजो हिकिड़ो अख़लाक़ आहे, हिकिड़ो जेको दाइरो असांखे ॿुधारे थो त हिन माण्हुनि जी सहायता, हिन माण्हुनि जी मालिकी करण लाइ जेका आए ॾींहुं हिते दहशतगर्दी पई थिए, माण्हू पिया मरनि, रोज़ानो जे बुनियाद ते चोरियूं पियूं थियनि, उन जे ख़िलाफ़ असां ही बार बार उन्हनि खे हाईलाइट कंदा रहंदासीं। पर इहो ज़रूरु यादि रखणु घुरिजे त हीअ हलाकू चंगेज़ियत जो दौरु वर्जायो वियो आहे, पर इहो अंधेर नगरी चरबट राजा वारो दौरु घणो न हलंदो। इनशाअल्लाह असांजो क़ौमी वर्कर सुरखुरू थींदो। कई असांजी ही जेका एनर्जी अञा बि वधे पई, असां इहे न सम्झे इंतज़ामिया त असां पस्ती तरफ़ वञूं पिया, ज़वाल तरफ़ वञूं पिया, इहे क़तन कोन्हे। असां अञा माना भट्ठी मां ईअं सम्झो त ॿरी करे नई लाट हिकिड़ी शमा असां हथ में खणी करे वधूं पिया आहिनि अवाम जे हक़नि जे जुस्तजू जे लाइ। पार्टी जा मरकज़ी उहिदेदार पंहिंजे दोस्त में कारकुननि जे यकजहती जे लाइ हिते असां आया आहियूं। असां इहो सम्झूं था त सिंध पुलिस जेका आहे उहा मुकमल तौरु हिते ॾोहारनि जी वंगारी थी बीह रही आहे, कंहिं बि क़िस्म जो इंसाफ़ ॾियण लाइ तयारु न आहे। हालत इहा आहे जो लाकअपनि में कारकुननि खे खणी वञी उन्हनि सां उते ज़्यादती करणु, उते उन्हनि खे जूं टंगूं भञणु, इहा सरासर जबुर ऐं ॾाढा। इन जबुर ऐं ॾाढ ख़िलाफ़ु सिंध यूनाइटेड पार्टी हर जॻह ते मैदान अमल में हूंदी ऐं सिंध पुलिस जा जेके कारा चिठा आहिनि उन्हनि खे वाइखो कंदी। ऐं असां इंशाअल्लाह ताला पंहिंजनि कारकुननि सां हर वक़्तु गॾु आहियूं, उन्हनि सां सदाईं गॾु हूंदासीं। ऐं इंशाअल्लाह ताला असां सिंध पुलिस खे हर जॻह ते उनखे वाइखो कंदासीं ऐं ॿुधाईंदासीं त सिंध पुलिस जेका आहे सा उहा वॾेरनि जी वंगारी आहे, ॾोहारनि जी वंगारी आहे। ऐं हिननि खे हाणे वंगारूं बंदि करणियूं पवंदियूं। ऐं जेको असां ॿुधंदा हुआसीं नंढे हूंदा हुआसीं त पुलिस का फ़र्ज़ु मदद आपकी, उन्हनि उहो छॾे ॾिनो आहे। हाणे सिर्फ़ु उन्हनि जो कमु इहो आहे त ॾोहारनि जी सरपरस्ती था कनि ऐं हिननि खे ॾोहारनि जी सरपरस्ती ख़तमु करणु खपे। असां पुलिस जा आला अमलदारनि खे चऊं था त उहे पंहिंजे हिन ज़िले कश्मीर जे पुलिस खे चवनि त अकुल जा नाखून वठनि ऐं होश खां कमु वठनि, न त ॿी सूरत में असां एहतजाज जो दाइरो पुलिस जे ख़िलाफ़ु वधाईंदासीं। कश्मीर ज़िलो क़बाइली सरदारनि जी हुक्मरानी ताबे ते रहे थो। हिते कानून अवाम खे इंसाफ़ ॾियण जे बजाए क़बाइली सरदारनि जे मफ़ादनि जो तहफ़ुज़ करे थो। हिते जी पुलिस कानून जे अमलदार जे बजाए ॾोहारनि खे पकड़ण जे बजाए पोतारनि जे बंगलनि ते उन्हनि जी ख़ुशामद ऐं उन्हनि जे प्रोटोकॉल में पूरी आहे। जॾहिं सॼे ज़िले जो अमन तबाह थियल आहे, सॼे ज़िले में बदअमनीअ जो राकास घुमी रहियो आहे, उते सिंध यूनाइटेड पार्टी जा कारकुन जेकॾहिं अमन जी बहाली लाइ जिदोजहद कनि था त असां सम्झूं था त अवाम जे हक़नि जी तर्जुमानी कनि था। उन हवाले सां जेकॾहिं पुरअमन सियासी कारकुन अवाम जे तहफ़ुज़ लाइ जिदोजहद कनि था त उन्हनि खे गिरफ़्तार करे रियासती तशद्दुद करणु, उन्हनि खे मारकुट करणु, उन्हनि ते केस दाख़िल करणु असां सम्झूं था त उन्हनि क़बाइली सरदारनि खे ताक़तवर करण जी साज़िश आहे। छाकाणि त असां हिते बुनियादी हक़नि जे लाइ अवाम जे तहफ़ुज़ लाइ जिदोजहद करे रहिया आहियूं। सिंध यूनाइटेड पार्टी जे कारकुननि खे अवाम जे हक़नि खां रोकण जे बजाए उन्हनि ते कूड़ा केस दाख़िल करणु, उन्हनि ते तशद्दुद करणु इहा रियासती तशद्दुद आहे। उन हवाले सां असां पंहिंजे कारकुननि जी मालिकी जो हक़ रखूं था, उन्हनि खे हर फोरम ते चैलेंज कंदासीं ऐं असां पंहिंजे कारकुननि खे इंसाफ़ फ़राहम करण लाइ अवाम में उत्साह पैदा करण लाइ जिदोजहद जारी रखंदासीं। नज़ीर मीरानी तव्हांजी तमामु घणी महिरबानी।
7 ॾींहनि खां वठी असांजो ही जफ़ाकशी ऐं ही जदोजहद असांजी जारी आहे कंदकोट में सिंध यूनाइटेड पार्टी जे हवाले सां। तो पाण ॾिसो था अमन हवाले सां SSP साहब नाकाम थी चुको आहे ऐं डेली जे बुनियाद ते जेको आहिनि माण्हू अगवा था थियनि ऐं डेली जे बुनियाद ते जेको आहे मोटरसाइकिलां ऐं दाड़ा ऐं फुरूं ऐं शहर जा मामूली बणिजी चुका आहिनि। पर SSP साहब असांजो कश्मीर जो उहो निंड सुतो पियो आहे। असां चीफ जस्टिस खां अपील कंदासीं त अहिड़े SSP खे जेको दाड़नि जो ऐं ॾोहारनि जो जेको यार आहे ऐं 20 माण्हू कश्मीर ज़िले में अगवा थी चुका आहिनि, हीउ आराम में सुतो पियो आहे। हिन खे ख़बर ई न आहे त मुंहिंजे हद में केॾा ॾोह थिया आहिनि, केॾा माण्हू अगवा थी चुका आहिनि। अहिड़े SSP खे असां रद्द करे सघूं था, छाजे करे कंदकोट जो अवाम बाशूर अवाम आहे ऐं हीउ पंहिंजे हक़नि जे लाइ रोडनि ते निकिरी आया आहिनि। जुमे वारे ॾींहुं मुकमिल तौर शहर में शटर बंदि हड़ताल हुयो त SSP साहब खे ख़बर ई न आहे त मुंहिंजे शहर में ऐं ॾोह थियनि था, मुंहिंजे शहर में जेको आहे माण्हू अगवा था थियनि ऐं पर SSP साहब ख़ामोश ऐं तमाशा ई बणियल आहे। ऐं अहिड़े SSP जे ख़िलाफ़ु असां सुभाणे ऐं हाई कोर्ट लालकाणे में पिटीशन दाख़िल कराईंदासीं त पंहिंजो कराची में हैदराबाद में हिन SSP खे अहिड़ो बुछड़ो कंदासीं कि हिनखे दुनिया ॾिसंदो त SSP तूं पंहिंजे कश्मीर ज़िले जो तूं लाइक़ ही ना है, तू वही रिढू और मालू वही चार, तू SSP जो लायक ही ना है। ये बोल रहे हैं अभी रात इधर ईदगाह मोहल्ले में 2 चोरियां हुई हैं रात साइकिल मोटर की। SSP अपने घर पे सो रहा है, अभी खाना कहाँ पे सो रहा है। इसको खबर नहीं है जो हवाम रो रही है, गली गली में रो रही है। इसको ये खबर नहीं है, वर्दी की खबर है, इसको अपने बच्चों की खबर है, इसको शहर की खबर नहीं है जो शहर में क्या कानून हो रहा है। इसको रात दिन की खबर नहीं है। ये बड़ा भैंचोद है। ये कहता है सिंधी से हम लोग लड़ेंगे। ये हमको सिंधी बनाकर मटरई सलूक माँ अला कर रहा है, जैसे मटरई माँ होती है। हमारी DAG इरफान बलोच को, फरजाना बलोच की अपील है, इसको थोड़ा तहफ़्फ़ुज़ दिया जाए। मज़ामत कयूं था 7 ॾींहनि खां वठी असांजी एहतजाज जारी आहे। असांजे कारकुननि ते कूड़ा केस कया विया आहिनि, 5 FIR कयूं वयूं दहशतगर्दी जूं। इन जी असां सख़्त मज़म्मत कयूं था। असांजी डेली ही शटरबंद हड़ताल खां पोइ एहतजाज हले पियो थो। अॼु मरकज़ी क़यादत साईं जलाल शाह मोकिली आहे ऐं असां कानून जे हवाले सां बि असां उन्हनि जे ख़िलाफ़ु SSP जे ख़िलाफ़ु अॼु हाई कोर्ट में पिटीशन विधी आहे ऐं 22A जी दरख़्वास्त DSP तंगवानी के खिलाफ़ हिते भी विधी आहे। असां ज़मानतूं दोस्तनि जूं करायूं पिया। बेइंसाफ़ी जी हद आहे। असांजे कारकुननि जी कंहिंजूं जंगूं बगलियूं आहिनि, कंहिंजूं बाहूं बगलियूं आहिनि ऐं 10 खां 15 कारकुन असांजा गिरफ़्तार आहिनि। 170-75 माण्हुनि ते असांजो केस दाख़िल कयो वियो आहे। मार्शल लॉ जे दौरनि में बि इहे शयूं न थियूं आहिनि जेको हिन टाइम जमहूरियत गवर्नमेंट जे दावा कनि था। जमहूरियत आहे, जमहूरियती गवर्नमेंट मां असांखे इलेक्टियूं मिलनि पियूं। इन जे लाइ असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। मरकज़ी क़यादत वधीक जेको आहे सो लाइमल जेको ॾींदो उन जे लाइ असां पंहिंजे कारकुननि खे दिफ़ा करण जे लाइ, जेल भरण जे लाइ, मरण मराइण जे लाइ, हर क़िस्म जी मज़ामत करण लाइ असां तयारु आहियूं। जी नाज़रीन, तव्हां SUP जे मरकज़ी अॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणु हुयो त तंगवानी पुलिस ज़्यादती करे असांजे 15 कारकुननि जे मथां दहशतगर्दी जा केस हया आहिनि। हिन जो इहो चवणु आहे त सुभाणे लाड़काणे हाई कोर्ट में असां बि पिटीशन दाख़िल कराईंदासीं अहिड़े अमल जे ख़िलाफ़ ऐं असां हिन जी मज़म्मत कयूं था। हिननि जो मुतालबो IG को मुतालबो कयो त असांजे कारकुन मथां कूड़ा केस ख़त्म करे उनखे फौरी तौर आज़ादु करे बदअमनी ते ज़ाब्तो आणियो वञे। नज़ीर मीरानी, सोच TV, कंदकोट। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.